अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां पंहिंजी किचन में ठाहे रहिया आहियूं मच्छी मुंहिंजी आहे 1 किले खां मथे आहे, तक़रीबन 1.5 किलो आहे। हीअ मां तए ते तरींदसि। उन लाइ मूंखे ॿियुनि शयुनि जी जंहिंजी ज़रूरत आहे। इहा आहे सावा मिर्च मूं सन्हड़ा कटे रखिया आहिनि, थूम आहे साई। हीअ ॾिसो मूं 2 खां 3 जेको आहे न इहे खणी तीला आहिनि कटिया आहिनि। टमाटा आहिनि 2 नॉर्मल आहिनि, सावा धाणा, अदरक कटियल, ऐं हीअ आहिनि बसर। 3 बसर आहिनि वॾा। हिननि जो मां कंदसि दाग, अॻिते मां तव्हांखे ॾसींदी थी वञा। त नाज़रीन, मुंहिंजो तओ मूं अॻु में ई रखी चुकी हुअसि मां, मुंहिंजो गरम थियो आहे। हाणे मां हिन में विझां थी तेल। मुंहिंजी मच्छी बि ज़्यादा आहे त तेल बि हिन में कुझु ज़्यादा पवंदो। ऐं हीअ ॾिसो, हिनखे मूं धोई लूणु ॾेई ऐं लीमो हणी जेको आहे सो रखियो आहे। ऐं हिन जा मूं छिलर न लहाराया आहिनि। मां अॻु में बि चई आई आहियां ऐं वरी चवां थी त कॾहिं बि तव्हां मच्छी तरियो त उन जा छिलर न लाहियो, न त सही न पचंदी। ऐं न ई हीउ पासो विझो, छो त हिन पासे ॾांहुं मच्छी आहे ई कोन। सॼी मच्छी हिन पासे ॾांहुं, जेसि ताईं हेॾा सही न पचंदी त हेॾा बि सही न पचंदी। ऐं घटि बाहि ते, तेज़ बाहि ते कंदव, हीअ छिलर जल्दी सड़ी वेंदा, मच्छी अंदरां पाणियाठी रहिजी वेंदी। हीअ मां विझां थी हाणे तए ते, त मुंहिंजी फ्राई थींदी। ऐं मूं सॼी रखी आहे, तव्हां चाहियो त हिनखे 4 पीस बि करे सघो था। त नाज़रीन, हीअ ॾिसो, मुंहिंजो मच्छीअ जो हीअ पासो बिल्कुलु पची चुको आहे ऐं कारो बि न आहे, गोल्डन हिन ते कलर अची वियो आहे। इन सुबुह बि इहो आहे त बाहि हल्की हूंदी, इन करे जेको आहे सो हीअ सही तरीक़े सां पकी आहे। हाणे मूं हिनखे पलटायो आहे, हेठे पासे विधो आहे। ऐं हाणे अचो त पंहिंजा मसालो ठाहियूं मच्छीअ जो। इहा आहे मसालेदार मच्छी, तव्हां ज़रूरु ट्राए कजो, यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। हिन में मां तेल घटि विझंदसि, छो त मां मच्छीअ जे मथां रखंदसि, इन करे तेल जी एतिरी ज़रूरत न आहे। ऐं बसर मूं तक़रीबन 1/2 किलो बसर आहिनि ऐं 5 टमाटा आहिनि, ईअं सम्झो करे। त नाज़रीन, हीअ ॾिसो, मूं अहिड़ा बसर ठाहिया आहिनि। हिन में मां विझंदसि पाणी, छो त मूंखे मसालो ॻाढ़े ठाहिणो आहे। केतिरो पाणी मूं हिन में विधो आहे। ऐं बसर बिल्कुलु ॻाढ़ा न हुजणु खपनि, इन करे जो उन्हनि में कड़ाहट अची वेंदी आहे, जेका मच्छीअ में सुठी न लॻंदी आहे। तव्हां सोचींदा हूंदव त सुका मसाला त ॾसिया ई न आहिनि। यानी मिर्च पाउडर 2 चमचा, हेड 1 चमचो, गरम मसालो फुल चमचो, अञा बि थोरो, हेतिरो मूं 4थो चमचो ॿियो बि विधो आहे। सुका धाणा 2 चमचा नंढा आहिनि, वॾा न आहिनि। लूणु 1 चमचो, छो त मच्छीअ में लूणु पहिरियां मौजूदु आहे, सिर्फ़ु मसाले जे लाइ आहे। हिन में मां हीअ साई थूम जेका मूं कटे रखी आहे विझंदसि। सावा धाणा 1/2 गठी आहे, सावा मिर्च 4 खां 5 आहिनि, ज़्यादा न आहिनि। तव्हांखे ज़्यादा पसंदि आहिनि त विझी सघो था। अच्छा, तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मूं जेका मच्छी फ्राई कई आहे उहा आहे मिठे पाणीअ जी। तव्हां खारे पाणीअ जी बि ईअं ई ठाहे सघो था। ऐं मुंहिंजी मच्छी वॾी आहे, तव्हां नंढी मच्छी 1/2 किले जी बि वठी उहा बि तव्हां ईअं ई तयारु करे सघो था। इन लाइ का पाबंदी कान्हे, बसि मसाले जी हूंदी आहे, जेतिरी मच्छी ओतिरो मसालो। नाज़रीन, मुंहिंजो मसालो बि तयारु, मुंहिंजी मच्छी बि इहा ॾिसो, बिल्कुलु हिन कलर ॾिसो, हीअ बि तयारु आहे। पर अञा तयारु न आहे, अञा हिन में बाक़ी कमु आहे। हीउ मसालो जेको मूं ठाहियो आहे, हाणे मां इहो हिन ते हणंदसि। ॾिसो, हिन तरीक़े सां जीअं सन्हो बि हुजे ऐं सॼीअ ते अची बि वञे। बाहि बिल्कुलु मूं चुल्हे जी हल्की रखी आहे, त जीअं मुंहिंजी मच्छी थधी न थियणु खपे। त हीउ ॾिसो नाज़रीन, हिनखे मूं मसालो हणी छॾियो आहे। मूं टमाटा ॾिसो केतिरा सन्हा कटिया आहिनि, बिल्कुलु थुल्हा न कटिजो, न त जेको आहे न उहे जल्दी पचंदा न, लेट थी वेंदी आहे। त नाज़रीन, हीउ ॾिसो, हिनखे मूं हिन तरीक़े सां कयो आहे। हाणे मां हिनखे ॾींदसि 5 मिंट सिर्फ़ु बिल्कुलु दम वारी बाहि ते ढक, त जीअं मुंहिंजा टमाटा थोरा नरम थियनि, ॻरनि न। नाज़रीन, हीउ ॾिसो, मुंहिंजी मच्छी बिल्कुलु तयारु आहे। तव्हांखे टमाटा बि हितां ई नज़र ईंदा हूंदा, ऐं अदरक बि, त उहे बाफ़िजी विया आहिनि, टमाटा ॻरण लॻा आहिनि। हीउ ॾिसो, हीउ बिल्कुलु। हाणे मां तव्हांखे डिश आउट करे ॾेखारियां थी। नाज़रीन, मुंहिंजी मच्छी मसाला तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी, ज़रूरु ट्राए कजो। दुआउनि में यादि कंदा, सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।